यूनियन काउंसिल सिंध यूनिवर्सिटी 23 ते जामशोर इत्ताद पारां नामज़द उम्मीदवारनि जी कानर गॾिजाणी सियासी समाजी शख़्सियत रईस हाजी सिकंदर चांडियो जे उताक ते थी गुज़री। गॾिजाणी में चेयरमैन जे उम्मीदवार आकिब मेमण, वाइस चेयरमैन जे उम्मीदवार मोहम्मद अयूब लीगारी, ज़िले काउंसिल जे उम्मीदवार खलीक रहमान टरगो, काउंसिलर जे उम्मीदवार मोहसन सेतो, सियासी समाजी शख़्सियत शेख अब्दुल्ला कोस्तानी, इरशाद हुसैन बिरोई, इसाक लाशारी, मोहम्मद सफ़र खोसो, खादिम दस, दोदो जागीरानी, मोहम्मद असलम नोहाणी ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणीअ में इहो अज़म वरजायो वियो त भरपूर नमूने सां कोशिशि करे जामशोर इत्ताद जे उम्मीदवारनि खे कामयाबु बणायो वेंदो। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो त सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी, मेहराण सोसाइटी, सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी ऐं शोरा ॻोठ में हर वोटर जे दर ते वञी वर्क कई वेंदी ऐं खेनि ॿुधायो वेंदो त अॻु में कामयाबु थींदड़ उम्मीदवारनि हिन इलाइक़नि में सुधारो आणण बदिरां इलाइक़नि खे बर्बादु करे छॾियो आहे। रवासिन खे न पाणी जी सहूलियत ॾिनी वई आहे ऐं न ई वरी ड्रेनेज ऐं सफ़ाई जे मामले ते ध्यानु ॾिनो वियो आहे, पर जामशोर इत्ताद जा उम्मीदवार कामयाबु थी तरजीह बुनियादनि ते माण्हुनि जा मसइला हल कंदा। गॾिजाणी में उम्मीदवारनि अवाम खे अपील कई त 28 अगस्त ते सुजाॻी जो सबूत ॾेई जामशोर इत्ताद जे उम्मीदवारनि खे कार ऐं ताले ते ठपो हणी कामयाबु बणाईंदा।